साध की महिमा वेद न जाने, साध की महिमा वेद न जाने, साध की महिमा वेद न जाने। जेता सुनहि तेता बखियान है, जेता सुनहि तेता बखियान है, साध की महिमा वेद न जाने, साध की महिमा वेद न जाने। साध की महिमात है गुण ते दूर, साध की महिमा ते गुण ते दूर, साध की उपमा रही भरपूर। साध की उपमा तेह गुण ते दूर, साध की उपमा तेह गुण ते दूर, साध की उपमा रही भरपूर, साध की उपमा रही भरपूर, साध की महिमा वेद न जान है, साध की महिमा वेद न जाने। साध की शोभा का नाही अंत, साध की शोभा का नाही अंत, साध की शोभा सदा बेअंत। साध की शोभा सदा बेअंत, साध की शोभा सदा बेअंत, साध की महिमा वेद न जान है, साध की महिमा। जेता सुनहि तेता बखियान है, जेता सुनहि साध की महिमा वेद न जाने। साध की शोभा ऊंचते ऊंची, साध की शोभा ऊंचते ऊंची, साध की शोभा ऊंचते ऊंची, साध की शोभा मूचित मूची, साध की शोभा मूचित मूची, साध की महिमा
वेद न जानहि साध की महिमा। साध की शोभा साध बन आई, साध की शोभा नानक साध प्रभु भेद न भाई। नानक साध प्रभु भेद न भाई, नानक साध प्रभु भेद न भाई। साध की महिमा वेद न जाने, साध की महिमा, साध की महिमा, साध की महिमा वेद न जाने। बोल सर्व संत महात्माओं की जय। प्यारी साध संगत, साध की महिमा वेद न जाने, इन्ही सुखमनी साहिब जे पंक्तियुनि सां अॼु जे सत्संग जी शुरूआत था कयूं। तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। परम पूजनीय बाबा गंगाराम साहिब जन जी अॼु खां वरसी शुरू थी आहे। 3 ॾींहंनि जी हीअ वरसी आहे। अॼु सुभाणे ऐं परीहं 3 ॾींहं असां उन्हनि खे यादि कंदासीं जिन जे नाले ते ही आस्थान आहे गंगाधाम। बाबा गंगाराम सिंध में उन्हनि जो जन्म थियो हो। कंडियारे ॻोठ में नवाबशाह ज़िलो, उते दरबार हुई। बाबा हरभजन दास उन्हनि जा सुपुत्र बाबा गंगाराम, उन्हनि जा सुपुत्र बाबा कन्यालाल, उन्हनि जा सुपुत्र श्री आनंदराम। इहा परंपरा आहे। त उन्हनि जो ही आस्थान आहे गंगाधाम दरबार। जंहिं दरबार में तव्हां सभु ईंदा आहियो, सत्संग ॿुधंदा आहियो, प्रीत कंदा आहियो दरबार सां। त बाबा गंगाराम तव्हांजा बि आहिनि, तव्हांजा बि पूजनीय आहिनि, प्रिय आहिनि। उन्हनि जो ही वार्षिक उत्सव आहे। ॾाढो सिंपल नमूने कंदा आहियूं पाण। भव्यता न हूंदी आहे, पर सौम्यता हूंदी आहे। दिव्यता भी न हूंदी, पर एक सहजता हूंदी आहे। हूंदी दिव्यता भी। हाँ, बाक़ी ॾिठो आहे संतन महात्माउनि जी वरसियुनि जो स्तर किरंदो वियो आहे, निम्न थींदो वियो आहे। सिंधी संतन जो स्तर, संत महान महान थी विया आहिनि सिंध में। उदासीन संत, त्यागी तपस्वी वैराग जी मूरत। पर वर्सियूं जेॾी महिल ॾिसूं था, मूंखे बि अवसर मिलंदो आहे वर्सियुनि ते अटेंड थियण जो, त उहो संत किथे न किथे गुम थी वेंदो आहे, जंहिंजी वर्सी आहे, ऐं हू रहिजी वेंदो आहे। नचण टिपण, लोलियूं लाॾा पलव, आशूं मुरादूं, भंडारा, हू त मनोरंजन। संतन जी वर्सीअ ते ही बि थियण लॻा आहिनि। नृत्य डांस कॉम्पिटिशन भी किथे किथे त फैंसी ड्रेस संत जे नाले ते।
त सिंधियुनि में एके ध्यान न ॾिनो आहे, स्तर किरंदो वियो आहे। हुननि खे लॻियो आहे कि स्तर वधियो आहे, छो त जेॾी महिल डांस बांस इहे सभु थी वेंदा आहिनि त हर को ख़ुशि थी करे ॿुधाईंदो आहे कि असां स्तर वधायो आहे। इहो स्तर वधियल किथे जो किरियल थियो। भगवत गीता जे 15 अध्याय जे मुताबिक़ ही संसार हिकु उल्टो वण आहे, जंहिंजूं जड़ूं मथे आहिनि, पत्ता हेठि आहिनि। अगरि कोई इन संसार में तरक़ी करे त उहो हेठि ई पियो थो किरे, छो त उन जा पत्ता हेठि आहिनि, जड़ूं मथे आहिनि। ऐं कोई अगरि इन चकाचौंध खां दूर पियो थो थिए त उहो ऊर्ध्वगामी पियो थो थिए, मथे पियो थो थिए उहो। त सची तरक़ी छा आहे, सचो सार्थक छा आहे संतनि जी वरसी मनाइण, उन ते थोरो पाण ॻाल्हाईंदासीं। तव्हांजी बि राय। सुखमनी साहब चई छॾियो, साध की महिमा वेद न जाने, वेद बि नथा ॿुधाए सघनि साध जी महिमा। संत जी महिमा त आहे, साध जी महिमा त आहे। साधन संतनि जे करे ई ये धरती टिकियल आहे, इहो बि सच आहे। ऐं संत आहिनि धरतीअ ते, सच्चा संत हमेशा रहिया आहिनि, के लिकल रहिया आहिनि, के प्रगट रहिया आहिनि। पर हू थी वियो आहे कंफ्यूजन कि सचो संत कहिड़ो, कीअं पहचान ते। त कुछ लक्षण रामचरित मानस में भी आहिनि, कुछ सुखमनी साहब में ही आहिनि। जे ब्रह्मज्ञानीअ ते हिकु अष्टपदी आहे, उहा कोई अष्टपदी पढ़े त समझी वेंदा ब्रह्मज्ञानी कंहिंखे चइबो आहे। उन में साफ़ साफ़ लिखियल आहे, ब्रह्मज्ञानी जेको हीअं करे, सदा निर्लेप रहे जेको, सो ब्रह्मज्ञानी। साध जी अलॻि अष्टपदी सॼी, संत जी अलॻि अष्टपदी, ऐं हिक वरी संत जी दोखिन जी अलॻि अष्टपदी सुखमनी साहब में। त कोई पढ़े उन जो अर्थ समझे त उनखे लक्षण मिली वेंदा कि संत केरु। बाबा गंगाराम साहिबनि जी ॻाल्हि कयूं त उन्हनि खे असां हूअं त न ॾिठोसीं, पर ॿिए तरीक़ा थींदा आहिनि, अनुमान लॻाइबो आहे। फोटो आहे जीअं पाण वटि, पाण चित्र ॾिसी करे कुछ त अनुमान लॻाए सघूं था। मूंखे जेको नज़र अचे थो, बाबा गंगाराम जी तस्वीर ॾिसी करे पहिरियों गुण नज़र अचे थो, उहो गुण आहे निर्दोषता। ऐं संत जो इहो पहिरियों गुण आहे निर्दोषता। माना बालपन, सहजता, कोई हू न, आक्रामक न, कोई आडंबर न, कोई डप न, या प्रलोभन भी न, एक सहजता, एक निर्दोषता। संत जो यो पहिरियों गुण तव, पहिरियों लक्षण तव निर्दोषता। ऐं इहो असां में भी हुजण खपे। असां भगवान खां घुरूं निर्दोषता, ये ॾाढी वॾी शइ आहे। अॼुकल्ह अॼु जे समय में असांजी निर्दोषता निकिरी वई आहे। निर्दोषता जीअं हिकु नंढड़ो ॿार हूंदो आहे, उन ॿार खे गुॾो हुजे या गुॾी हुजे खेॾण लाइ, उहो ॿार उन गुॾीअ सां एॾो प्यार कंदो जो उन जे लाइ उहा जीवित थी वेंदी आहे, ॼण उहा सचकी हुजे। त छा कारण आहे कि हिकु गुॾी हुन जे लाइ प्राण था अची वञनि गुॾीअ में, उहा आहे निर्दोषता। कोई दोष न, ॿार में कोई दोष न आहे, इन करे हू हर ॻाल्हि सभिनीनि खे बि पाण जहिड़ो ई समझंदो आहे।
त के खिलौने में भी हुए परमात्मा के प्रगट करे वेंदो आहे, माण्हूअ खे प्रगट करे वेंदो आहे। संत भी संत जूं निर्दोष अखियूं परमात्मा के प्रगट करे वेंदियूं आहिनि, मूर्तिअ में, मंदर में, तीर्थ में, ग्रंथ में। इहो हिकु भाव आहे जेको अॼु जे समय में गुम थी वियो आहे। संतन मां भी गुम थी वियो आहे निर्दोषता, ऐं आम माण्हुनि मां भी लक्षण निकिरी चुका आहिनि। निर्दोषता जो उल्टो अगरि कयूं त चालाकी, होशियारी, चतुराई, इहो सभु थी वियो आहे माण्हुनि में। होशियारी, ॾाढी होशियारी, पर वैल्यू अथव हुन जी निर्दोषता जी। होशियारीअ सां छा थियो आहे, वैल्यू किरी पई आहे माण्हूअ जी। ऐं जेको माण्हू निर्दोष हो, सरल हो, उहो महिमावंत हो। मां इहो चयो आहे हमेशा ऐं महसूस भी कयो आहे कि ही सॼो संसार अगरि कूड़ थो ॻाल्हाए, अंदर में भली लोभ आहे, मोह आहे, पर ॿाहिरां पाण खे निर्लोभी थो सॾाए, त कारण छा आहे? ऐं सभु हज़ारनि जा हज़ारे माण्हू, उहो कारण आहे उन हिकु ॼणे जे लाइ जेको हिकु निर्दोष आहे। हिकु जेको सहज निर्दोष संसार में कोई माण्हू आहे, बस उन जे करे सभिनीनि खे इहो आडंबर तो करणो पए। न तो साफ साफ माण्हू चए न, लोभ लोभ, हम लोभ करेंगे, साफ साफ चए न। छो त 1000 माण्हुनि मां 999 लोभ ही पिया था कनि, त केरु उनखे मना कंदो? कोई भी मना न कंदो। पर उन हिक जी एॾी परवाह आहे हिक ॼणे जी कि अरे यार इहो भारी आहे 999 ॼणनि ते, केरु हिकु निर्दोष माण्हू। ऐं फासाइण उनखे ई चाहींदा आहिनि। बाक़ी त फाथल ई आहिनि न, बाक़ी त चालाक ई आहिनि न। चालाक चालाक खे थोड़ी फासाए रहियो आहे, उन निर्दोष जी पुठियां पिया आहिनि सभु, ऐं परवाह भी उन जी करे रहिया आहिनि। त अगरि तव्हां निर्दोष आहियो, सहज आहियो, भोला आहियो, आहियो कोन। इहो इन करे तो चवां कि माण्हूअ खे लॻंदो आहे कि मां भोलो भालो आहियां, मां निर्दोष आहियां, मां ॾाढी सरल आहियां। इहो भी को वहम पाले हलंदो आहे माण्हू। अरे उन निर्दोष खे त एतिरी भी ख़बर न हूंदी आहे कि मां सरल आहियां, मां सिधी सादी आहियां। उनखे एतिरी सच में जेका हुजे निर्दोष, उनखे इहा भी बीट न पवंदी आहे। माण्हू एतिरो हू थी वियो आहे पंहिंजो पाण खे धोखो ॾियण में कि भीतर सां हुनखे पंहिंजो ई परिचय विसरी वियो आहे कि वास्तव में कहिड़ो आहे हुओ। त इहो गुण असांखे सिखणु खपे। संत में इहो गुण हूंदो आहे, उहो ॿार वांगुरु निर्दोष हूंदो आहे, अबोध। हुनखे कोन हूंदो आहे इंट्रस्ट दुनिया में, शेयर मार्केट किथे पहुतो या केरु घणो पैसो ठाहियो, कंहिं छा कयो, उहो अबोध हूंदो आहे। तो बाबा गंगाराम साहब जन मां असांखे इहो त नज़र अचे थो, निर्दोषता पहिरियों इहो गुण असां में भी हुजे। सभु संतनि में छो हुजे, असां में भी हुजे। अच्छा, मुंह में निर्दोषता नजर ईंदी अथव? चओ न, त मां भी तो वही तो चवां न। मुंह में थोड़ी, मां थोड़ी संत चवाईंदो आहियां। ही त ड्रेस पाती आहे, हिकु परंपरा आहे। ॾिसो, परंपरा हिकु अलॻि शइ आहे, महंत हिकु अलॻि शइ आहे। महंत जो अर्थ आहे हिकु व्यवस्थापक, जेको व्यवस्था कंदो। कॾहिं चंड्रा, कॾहिं वर्सिया, कॾहिं छा आहे, इहे सभु आयोजन जो उहो देख रेख, उन जी देख रेख में थींदो। त मां उहो आहियां। ड्रेस उन जी हिकु वर्दी आहे महंत जी। संत त ॿी शइ आहे। संत न को ड्रेस सां पतो पवंदो आहे, न को उन जे व्यवहार सां। उहा हिकु अलॻि शइ आहे। पर उहे ॾाढा क़ीमती आहिनि, उहे संत
जिते भी आहिनि, जे क्षेत्र में भी आहिनि, जहिड़े भी जात में आहिनि, उहे भगवान खे ॾाढा प्यारा आहिनि। मोरारी बापू हिकु अद्भुत ॻाल्हि चई। उन चई तव्हां कथा में ईंदा आहियो ऐं ग़लतीअ सां का शइ भुलिजी वञो। हुन चई रुमाल भुलिजी वञो, मां रुमाल नथो चवां, मोबाइल भुलिजी वञो तव्हां, त वरी ईंदा न वापसि खणण जे लाइ। का शइ भुलिजी वेंदा आहियूं त खणण लाइ वापसि ईंदा आहियूं। तहिड़ीअ तरह असां हिन संसार में बार बार छो ईंदा आहियूं? ज़रूर का क़ीमती शइ असां भुलिजी आया आहियूं संसार में। ही संसार छॾे वेंदा आहियूं, वरी ॿियो जनम वठी ईंदा आहियूं, कुझु भुलिजी विया आहियूं। उहो छा भुलिजी विया आहियूं? मोरारी बापूअ चयो कि असां हिन संसार में अची कंहिं सचे संत सां कोन मिली सघियासीं। इहो ई अफ़सोस खणी करे वरी वापसि ईंदा आहियूं कि वरी वञा ऐं के संत सां मां मिलां, के सचे संत खे ॻोल्हे लहां। इहा उनजी आहे मोरारी बापूअ जी, मुंहिंजी त कान्हे जो मां वधीक इन ते विश्लेषण कयां। हीउ उनजो भाव बि थो थी सघे त संत एॾो क़ीमती थींदो आहे हिन धरतीअ ते। उन सचे संत खे तव्हां तॾहिं पहचाने सघंदा जॾहिं तव्हां खुद सचा हूंदा, जॾहिं तव्हां कपटी खुद कोन हूंदा। अॼु ई मां हिकु भाभीअ खे चवांसि पियो, का को मैटर हो उन्हनि जो, त उन ई ॿुधाई कि हिकु असांजो सॼण माण्हू कि कोई फ़ैसिलो कराइणो हो त असांजे फेवर में पियो ॻाल्हाए, ॾाढो फेवर में पियो ॻाल्हाए। त उन एॾो फेवर में ॻाल्हायो जो उहो सौदो ई कैंसिल थी वियो। पोइ ॾाढो दिमाग़ लॻायो, इन भाभीअ दिमाग़ लॻाई, चई ॿियनि खे बि ख़बर कान पई। चई इहो ई त गड़बड़ कोन पियो थो करे, जेको असांजो हितेशी थी करे असांजे फेवर में पियो ॻाल्हाए, छो त रिजल्ट त ॾाढो ख़राबु निकितो। त मां चयोमांसि भाभी तव्हांखे एतिरो विवेक आयो किथां? वॾनि वॾनि खे कोन ईंदो आहे इहो विवेक। वॾा वॾा बि हिन संसार में चोरनि जे मथां मोर वेठा आहिनि, शेर को सवा शेर। पहचाने ई न सघो तव्हां पहचाने ई न सघो केरु पंहिंजो केरु पराओ। पर अगरि तव्हां में विवेक हूंदो न त तव्हां पहचाने वेंदा। ऐं विवेक किथां ईंदो आहे? सत्संग मां। ऐं सत्संग में आख़िर अहिड़ो थींदो छा आहे जो विवेक ईंदो आहे? सत्संग में रुगो हूंदियूं आहिनि कथाऊं, दृष्टांत। त इहा ई त वॾी ॻाल्हि आहे। इहे कथाऊं दृष्टांत ठाहिया ई इन करे विया आहिनि ताकि असांखे जीवन में कमु अचनि। सत्संग चालाकी कोन सेखारींदो आहे, पर हिकु अहिड़ो प्रेम सां भरियल दिमाग़ ॾेई छॾींदो आहे कि असां पहचाने त वेंदा आहियूं। जेसिताईं इहो विवेक न अचेव तेसिताईं सम्झिजो तव्हांखे अञा सत्संग त मिलियो ई कान्हे। बिन सत्संग विवेक न होई। वरी हिकु ॿी ॻाल्हि मोरारी बापू चई, अलॻि अलॻि मां ॿुधियूं आहिनि तॾहिं यादि थियूं अचनि। मोरारी बापू वरी चई संत दुर्लभ कान्हे, सत्संग दुर्लभ आहे। ॿुधायो, संदर्भ अलॻि अलॻि हूंदो आहे। ऐं रामायण में लिखियल आहे सत्संगत दुर्लभ संसार आहे। हिन संसार में सत्संग दुर्लभ आहे, संत भी दुर्लभ आहे। त असां निर्दोषता, गुरु कान्हे हींअर निर्दोषता, पर गुरु भगवान खां। छो त नानक जिन मन भव तिना मन भाव। निर्दोषता जो अर्थ आहे कि हिकु भय, थोड़ो भय भी, परमात्मा जो भय। भय बिन होए नहीं प्रीति। ॿार खे भय हूंदो आहे थोड़ो, उन भय में हूअ अञा नज़दीक ईंदो आहे, प्रेम कंदो आहे माता पिता सां। तीअं संत में भय हूंदो आहे परमात्मा जो, तो उन सां प्यार कंदो आहे। ओ रब सां वेठा रिहाणियूं कनि ऐं कुर्ब संधियूं के कहाणियूं कनि। उहे परमात्मा जे आनंद में डूबियल हूंदा आहिनि संत। त निर्दोषता
केवल संत लाइ न, असां सभिनी जे लाइ बि आवश्यक आहे उहा निर्दोषता असां धारण कयूं। हाणे धारण ॿाहिरां त आर्टिफिशियल थी वेंदी त असां हू छॾे ॾियूं न, छल कपट निर्दोषता जो जेको उल्टो आहे उहो छॾे ॾियूं। असली त इहो आहे संत जे वर्सीअ ते अचण जो फल, कि असां में कुझु गुण अचनि उन संत वारा। अचो हिकु भॼन ॻायूं तव्हां जे लाइ। हली आ साईं जे दर, हली आ साईं जे दर, पाए पांध प्यारा, पाए प्यारा, पाए पांध प्यारा, ध्यान तो धर, हली आ साईं जे दर, हली आ साईं जे दर, ओ पाए पांध प्यारा, पाए पांध प्यारा, ध्यान तू धर, हलिया साईं जे दर। साईं समाजो सागर दया जो, साईं समाजो सागर दया जो, लहे सार सभजी मालिक मया जो, लहे सार सभजी मालिक मया जो, छो थो तू भिटकी, छो थो तू भिटकी, थी दर बदल, हलिया साईं जे दर, हलिया रब जी रज़ा ते सदा राज़ी रहो तू, रब जी रज़ा ते सदा राज़ी रहो तू, मनी मिठो भाणो हर गम सहो हर गम सर
संत जे वर्सीअ ते अचण जो फल छा? सत्संग। संत वटि अचण जो फल सत्संग। संत वटि अचण जो ॿियो फल आनंद। सत्संग में अचण जो टियों फल विश्राम। इहे एॾियूं अनमोल कीमती शयूं आहिनि, पर माण्हू इहे पाइण वेंदो किथे आहे? माण्हू त अलॻि अलॻि कारणनि सां वञी रहियो आहे अॼुकल्ह। इच्छा पूरी होगी कि नहीं होगी वर्सी ते। हाणे इहो बि फिको पइजी वियो आहे फार्मूलो। संतनि वटि वर्सियुनि मेलनि ते संगत घटिजी वई आहे। इन ते बि हाणे नथी अचे कि इच्छा पूरी होगी। सोचो हाणे आख़िरी दाव त इहो ई हो संत लाइ। हाणे छा कहिड़ो दाव हले? ॿियो थींदो आहे पिटण जो डपु। उहो बि नथो हले, छो त जलेबियुनि अहिड़ो पको करे छॾियो माण्हुनि खे कि कुछ नहीं होगा, चिंता नहीं कर, इच्छा विच्छा पूरी यहाँ हो जाएगी और हमारा ऊंचा सत्संग है और यहाँ पैसे भी नहीं लगते। अरे जलेबियुनि खे भी कोई समझाए कि संत वटि वञण जो फल ही कान्हे कि मनोरथ पूरा थियनि। संत वटि जेका संपत्ति आहे, आनंद, विश्राम, प्रेम, विवेक, उहो हासिल करण जे लाइ वञबो आहे संत जे वर्सीअ ते या संत जे सत्संग में। त असां चेष्टा इहा कयूं कि असां संतनि जी वर्सीअ ते उहे अनमोल शयूं, ऐं ॾिसो संत जी इहे संपत्तियूं कॾहिं खुटंदियूं कान्हनि। केतिरो बि कोई खणंदो वञे, प्रेम, प्यार, आनंद, विश्राम, आनंद, भगवान सां जुड़ण जो मार्ग संत जो घटि थींदो ई कोन। त मां इहो चाहींदुमि असां सभु कपट छॾे ॾियूं, छल कपट, अंदरि कुझु ॿियो ॿाहिरि कुझु ॿियो। इहो दिन ब दिन वधंदो थो वञे। ॾिसो नोट हिकु करेंसी थींदी आहे हर देश जी, नोट। पोइ तव्हांखे ख़बर आहे कंहिंजी करेंसी किरी पवंदी आहे त उन नोट जी वैल्यू किरी पवंदी आहे। जेका शइ 100 रुपए में अचे पोइ 1000 रुपए में मिलंदी आहे। हिकिड़ो देश आहे, अलाए कहिड़ो, उन 10 लखे जो नोट कढियो अथई। 10 लखे जो हिकु नोट, उन जी करेंसी एतिरी किरी पई। पर असांजा घणा? हुन जा 10 लख, असांजे देश जा घणा? 36 रुपया। त तव्हां सोचो केॾो हू किरी चुको आहे उनजो, छो त शयूं कोन्हनि। मां इहो थो चवणु चाहियां, अॼु माण्हूअ जी वैल्यू किरंदी थी वञे। जेको माण्हू पहिरीं जे माण्हूअ जी ॻाल्हि लख रुपए जी हुई, हाणे हुनजी वचननि जी वैल्यू रुपयो बि कान्हे। ईअं माण्हूअ जी स्तर किरियो आहे, पर कंहिंजो ध्यानु ई कान्हे कि असां केॾो वॾो किरी चुका आहियूं। ध्यानु कंहिंखे कान्हे। ॿाहिरां सभु हुन में ख़ुशि लॻा पिया आहिनि कि भली उधारा सुधारा वठी बेईमानी करे असां कुझु चढ़ी त वियासीं, कुझु ॾेखारण जहिड़ा त थी वियासीं। माना माण्हू हिकु नकली ज़िंदगी पियो थो जिए, पैकिंग वारी। पोइ अगरि कॾहिं फासे थो त सुधरण जे बजाय उहा नकली पैकिंग अञा तो वधीक ओढ़े छॾे। त जीअं माण्हू नकली पैकिंग ओढ़े थो न, उनजी वैल्यू किरी थी पए। मां इहो थो चवणु चाहियां, उनजी करेंसी जीअं वैल्यू थींदी आहे, हिन जी वैल्यू किरी थी पए। पोइ माण्हू जी औकात 2 कौड़ियुनि जी थी वञी रहिजी वञे। उहे माण्हू ई हाणे दुर्लभ थी विया, जेके जिम्मेदार हूंदा हुआ, जेके मेहनती हूंदा हुआ, जेके कर्तव्य निभाईंदा हुआ ऐं पंहिंजी राय रखंदा हुआ निष्पक्ष। उहे माण्हू हाणे नथा नज़र अचनि। हाणे माण्हू केवल उधारी राय पियो थो रखे, किथां रुगो ॿुधी अचे। कोई चएसि पुष्पा फिल्म ॾाढी सुठी अथई, रुगो ॿुधी अचे, ही ईअं ॿुधाईंदो ॼण ही ॾिसी आयो आहे, ऐं जेसि ताईं साम्हूं वारो न ॾिसी अचे तेसि ताईं हुनजो सिर खाईंदो।
मतलब कि मिसाल तो ॾियां, माण्हू एॾो हू थी वियो आहे, न जिम्मेदार, न मेहनत, न कर्तव्य, न सोचे समझी राय रखण, ॿिए जो ॿुधी करे। कोई हुतां थी अचे सुंदरवन सिंधी मेले मां, पोइ पहिरीं माण्हू ॻोल्हींदो केरु न थी आयो आहे, पोइ जीअं मिली वेंदसि पुछंदसि तूं मेले वई हुई आहीं? उहो चएसि न, अरे न त हाणे बि ॿुध छा छा हो हुते ॿुधाए तोखे। माण्हू अहिड़ो थी वियो आहे, उहो चएसि मूंखे ॿुधणो ई कान्हे भाई, त हीअ छॾींदसि कोन, मस मस त ग्राहक मिलियो आहे। अरे उते झूला हुआ, उते उठ हुआ, उते घोड़ा, ये चवंदसि मुंहिंजो उठ मुंहिंजे घर में वेठो आहे, तूं ये रख पाण वटि। माना वैल्यू क्रेज थी, तॾहिं बि उहो छॾण नथी चाहे। मां ॿुधाईंदसि केसि ताईं माण्हू धुका ॿुधंदो, आख़िर त पकजी वेंदो। तॾहिं बि माण्हू मां ॾिठा आहिनि, पोइ हुनखे कोई चएसि मां बि वई हुअसि त हिकदमि चुप। माण्हू ईअं थी वियो आहे, न जिम्मेदार, न मेहनती, न कुछ निष्पक्षता सां राय रखे का। निष्पक्षता सां माण्हू स्वार्थ सां राय रखंदो आहे, कॾहिं हुन जे पक्ष में, कॾहिं हुन जे पक्ष में। इन सां छा थियो आहे? इन सां वैल्यू किरी आहे। ऐं संतनि जी वैल्यू इन्हनि मूल्यनि जे करे ई आहे। हू कॾहिं समझौतो न कंदो आहे, हू कॾहिं पक्षपात न कंदो आहे, हू कॾहिं जिम्मेदारीअ खां परे न भॼंदो आहे। अहिड़नि संतनि जो दर्शन संग दुर्लभ आहे। ऐं जंहिं जन्म में सचे संत जो संग थी वञे, उहो आख़िरी जन्म थी वेंदो आहे। छो त संत ईंदो ई तारण जे लाइ आहे। त संत जो क़दुरु करणु सिखूं, संत जी महिमा समझूं, न त बार बार अचणो पवंदो धरतीअ ते। ऐं उहो बि निस्वार्थ थी करे ॻोल्हियूं संत खे। ईअं न हिते बि पंहिंजो सिंधी दिमाग़ लॻायूं। कंहिं सिंधीअ खे अगरि चऊं कि भाई को सुठो संत ॻोल्ह, उधार थींदई, त उन में बि हू सॼो पेन पनो खणी गुणा भाग लॻाईंदो। भाई अहिड़ो संत खपे जंहिंजो नालो बि हुजणु खपे, ॾाढो फेमस हुजणु खपे। ॿियो, मूंखे आसानीअ सां मिले। टियों, मूंखां कुझु घुरे बि न। ये सभु ॻाल्हियूं हुजनि, मूंखे ज़बरदस्ती बि न करे कि भाई तोखे ही करणो पवंदई, ही पीअण खाइण छॾणो पवंदई, इहो बि न करे मूंखे। त सिंधी दिमाग़ इहो सभु करे करे पोइ कोई बि वेझा रुपए ॾेढ वारो ॻोल्हे ईंदो आहे संत। पोइ तसली ॾींदो आहे कि मां बि हिकु संत ॻोल्हे वरितो, हिकु गुरू करे वरितो, मां बि तरी वेंदमि। ईअं न, हर ॻाल्हि में व्यापारी बुद्धि तव्हां बि त कंदा आहियो। सॼो गुणा भाग कोन कंदा आहियो मायूं, कहाँ ये चीज है, ये चीज नहीं है, कहाँ ज्यादा बेनिफिट है। अरे संत ॻोल्हण निकिता आहियो या बॉयफ्रेंड ॻोल्हण निकिता आहियो? बॉयफ्रेंड में बि कोन थींदो आहे ईअं। संत ॻोल्हण निकिता आहियो या जॉब ॻोल्हण निकिता आहियो कि ही शइ मिलंदी, एतिरो टाइम ॾियणो आहे? न, संत जे अॻियां त अहंकार छॾणो ई पवंदो आहे। छो त वॾी शइ पाइण लाइ था वञूं। त संतनि जी महिमा काश समझूं। असां सिंधी समझूं। ॾाढी पुराणी बीमारी थी चुकी आहे। मां चयो न, स्तर किरंदो वियो आहे। कंहिंजो? संगत जो, माण्हुनि जो स्तर किरियो आहे। त संत जी वरसीअ ते बि वञी स्तर किराए था अचनि। अहिड़ा अगरि थोड़ा माण्हू बि निकिरनि जेके सचे संत जी चाहना रखनि, सांसारिक कामना जे लाइ न, पारलौकिक लाभ जे लाइ। मोरारी बापू चवंदो आहे कि कोई वण हुजे अंबनि जो, उनमें जेतिरा पत्ता हूंदा आहिनि ओतिरा अंब थोड़ी हूंदा आहिनि। पत्ता ॾाढा हूंदा आहिनि, अंब थोड़ा हूंदा आहिनि। तीअं ई कंहिं संत वटि सत्संग में माण्हू त ॾाढा हूंदा आहिनि, पर सभई हू थोड़ी हूंदा आहिनि जिज्ञासु, आत्म उद्धार करण वारा।
असां केॾी कोशिश कंदा आहियूं, कि तव्हांखे सरल मां सरल करे ॿुधायूं अध्यात्म जो मार्ग, पर असां तव्हां जहिड़ा थी वेंदा आहियूं, तव्हां असां जहिड़ा कोन थींदा आहियो। संत आख़िर प्रयोग कंदे कंदे एतिरो किरी पवंदो आहे जो भुलिजी वेंदो आहे मां हलियो किथां हुअमि। माण्हुनि जहिड़ो थी वेंदो आहे, आम माण्हुनि जहिड़ो ई। पर माण्हू मज़ाल को हिकु कदम बि अॻियां वधाइनि त ईअं न कयो। असांजी महिनत तॾहिं सार्थक आहे कि हिकु ॿ टे ॼणा बि सच्चा पैदा थी वञनि, निर्दोष, त सत्संग करणु सफल थिए। त बाबा गंगाराम साहिब जन जो इहो स्थान, उन्हनि जो वार्षिक उत्सव, उन्हनि जी छत्र छाया में वेही करे असां संतनि जा कुझु लक्षण गुण ॿुधी रहिया आहियूं। त अचो उन्हनि खे यादि कयूं, पहिरीं बाबा गंगाराम साहिब जन खे। बाबा गंगाराम प्यारो आहे दीनन जो दातार, जो श्रद्धा धारे ईंदो तंहिंजो थींदो वेड़ो पार, जो श्रद्धा धारे ईंदो तंहिंजो थींदो वेड़ो पार। बाबा गंगाराम प्यारो आहे दीनन जो दातार, जो श्रद्धा धारे ईंदो तंहिंजो थींदो वेड़ो पार, जो श्रद्धा धारे ईंदो तंहिंजो थींदो वेड़ो पार, जो श्रद्धा धारे ईंदो तंहिंजो थींदो वेड़ो पार। बाबा गंगाराम प्यारो जोगी जोग कमाए वियो, लालण साल वलाए वियो, जोग कमाए वियो, लालण साल वलाए वियो। हीअ जोगी जोग कमाए वियो, लालण साल वलाए वियो, जोगी जोग कमाए वियो, लालण साल वलाए वियो। नंढपण खां बणजी निर्मोही दुनिया खे नाम जपाए वियो, बणजी निर्मोही दुनिया के नाम जपाए वियो। सभिनी सानी हुन भाए वियो, सभिनी सानी हुन भाए वियो, ऐं मुक्ति पद खे पाए वियो, ऐं मुक्ति पद खे पाए वियो। ही जीवन सफल बणाए वियो, ही जीवन सफल बणाए वियो। कंवल फूल जा रहो दुनिया में, मुंहिंजो मुहिब मिठो मन ठार, जो श्रद्धा धारे ईंदो तंहिंजो थींदो वेड़ो पार, श्रद्धा धारे ईंदो तंहिंजो थींदो वेड़ो पार। बाबा गंगाराम प्यारो इस मोती जा अरदास करे तो झटपट दुखड़ा नास करे, मोती जा अरदास करे तो झटपट दुखड़ा नाश करे। ओ तिन जा सब भंडार भरे, ओ तिन जा सब भंडार भरे, जो वचनन ते विश्वास करे,
विश्वास करे। महर कंदो सभिनी ते मालिक, आहे ॼाणी ॼाणण हार। जो शरदा धारे ईंदो तंहिंजो थींदो बेड़ो पार। शरदा धारे ईंदो तंहिंजो थींदो बेड़ो पार। बाबा गंगाराम प्यारो, आहे दीनन जो दाता। जो शरदा धारे ईंदो तंहिंजो थींदो बेड़ो पार। शरदा धारे ईंदो तंहिंजो थींदो बेड़ो पार। जो श्रद्धा धारे, जेको इहो सोचे करे बि ईंदो न कि मां बाबा गंगाराम जे वर्सीअ ते अॼु वञा थी, तंहिंजो थींदो बेड़ो पार। मोरारी बापूअ ईअं चयो आहे। उन वरी ईअं चयईं कि जेको माण्हू कंहिं संत खे रुगो यादि थो करे न, त उनखे यज्ञ जो फल थो मिले। उन ईअं चयईं कि रुगो संत खे कोई यादि करे, पर श्रद्धा सां, स्वार्थ सां न, श्रद्धा सां। त जेको संत, छो त उन संत जी चेतना किथे न किथे त हूंदी उन संत जी। ऐं संत के हिक जो त हूंदो कोन्हे, संत उन सभिनी जो आहे जेको उन में श्रद्धा रखे थो। त अगरि असां श्रद्धा सां उन्हनि खे यादि कंदासीं त उहे ज़रूर ओसि ताईं पहुचंदी असांजी ॻाल्हि, ऐं असांजे मथां महर कंदा। त बाबा गंगाराम साहिब जन जी तस्वीर ॾिसी करे जेके कुझु गुण मूंखे नज़र था अचनि। पहिरियों निर्दोषता, ॿियो वैराग। वैराग एतिरो जो केवल लंगोट पातल, ॿियो कोई शरीर ते कोई न सोन न हार न कोई पहनावो, कुछ भी न। माण्हू त पंहिंजे पंहिंजे संतनि, मां कंहिंजी बुराई नथो कयां, पर हिकु अविवेक थो ॿुधायां कि माण्हू पंहिंजे पंहिंजे सतगुरनि जा फोटो ईअं टंगे रखंदा आहिनि जंहिंमें उन्हनि जो ऐश्वर्य नज़र ईंदो आहे। कोई लखुण झले बीठो आहे जंहिंमें सोन जो मुठ, को कुर्सीअ ते वेठो आहे सिंहासन ते, कोई बढ़िया कपिड़ा पाए वेठो आहे। मां बुराई इहो बि नथो चवां कि संत जी पहचान भाई संत ऊंचा कपिड़ा नथो पाए सघे, मां इहो नथो चवां, पर इहो ॾेखारे करे माण्हू लोभ ई तो वधाए न। घर में फोटो टंगे करे माण्हूअ खे लॻंदो आहे मां बंगलो अगरि ठारायां वॾो आलीशान, त उन में बाबा गंगाराम जो फोटो सूट न कंदो। माण्हुनि जी मानसिकता, बाबा गंगाराम जो फोटो बंगले में, सही भी ॻाल्हि आहे, सूट कोन कंदो। उते त कंदो कोई बढ़िया सुठा कपिड़ा पातल हुजनि, माण्हू बि ख़ुशि। हा मां अहिड़ो गुरु कयो आहे जंहिंखे एॾो पैसो आहे जो उनखे ख़बर ई कान्हे कि घणो पैसो अथसि। मां अहिड़ो गुरु कयो आहे त मुंहिंजे बंगले में अहिड़े गुरुअ जो फोटो लॻंदो, त मुंहिंजो बि फोटो लॻायो, छो त मूंखे बि ख़बर कान्हे मूं वटि घणो पैसो आहे। सही में हो कल्ह आयो कोन मस्तानो छोकिरो, इहो पहिरीं मूंसां मिलण आयो हो। कि गुरुजी मेरे को ये बताओ, आप पैसे नहीं लेते हो, आपका घर कैसे चलता है? उन चरे जो इहो सवाल। पर चरिया छा, वॾा वॾा पढ़ियल लिखियल बि इहो प्रश्न पुछंदा आहिनि, उहे बि चरिया ई थिया। ॿियो छा, पढ़ियल लिखियल बि। कि प्रेरणा त कान्हे वठणी, उल्टो कढणी आहे, कान का ग़लती कढणी आहे खोटे खोटे करे। पोइ मां छा घटि आहियां छा? मुंहिंजा जवाब अहिड़ा हूंदा अथनि या? कंहिंखे चवंदो आहियां कि व्याज ईंदो आहे, एॾो व्याज ईंदो आहे जो तोखे ख़बर ई कोन्हे। कंहिंखे चवंदो आहियां एतिरो पैसो छॾे विया आहिनि बाबा कन्हैयालाल जो ख़तम ई नथो थिए, कढंदा वेंदा आहियूं हुन मां। जैसे को तैसा जवाब ॾिबो न। हा त मुंहिंजो फोटो लॻायो, मूंखे बि ख़बर कान्हे मूं वटि घणो पैसो आहे, तव्हां बि खुटल मां बि खुटल, ॿियो छा? इहा मूर्खता अथव। माण्हुनि गुरूअ खे बि उहो ठाहे छॾियो, सजावट जी शइ,
जीअं सोफ़ो हुजे महांगो त गुरु बि महांगो। बाबा गंगाराम जो फोटो आहे, कोई आडंबर न, पर गृहस्थी हुआ संत। मां इहो बि ॿुधायां, इहा ई त आहे विशिष्टता कि अगर पूरी तरह लंगोट वारा हुजनि हा, पूरी तरह संसार खां बि वैरागी, त पोइ तव्हांजे कहिड़े कम जा हुजनि हा, पोइ तव्हांजे कंहिं कम जा न हुजनि हा। इहा ई विशेषता आहे हिकिड़े उदासी गृहस्थी उदासी साधुअ में कि हू वैरागी भी आ ऐं गृहस्थी भी आ। गृहस्थ में रही करे भी हू संयमी आ, जती आ। त वैराग नजर अचे थो बाबा जन जे हुन मां। ऐं असां सभिनि जो पंहिंजो आहे इहो विश्वास भी रखो, छो त गृहस्थी असां आहियूं न, फल गृहस्थी आहे तॾहिं त असां आयासीं। मां हुननि जो परपोटो आहियां। त गृहस्थी पर हिकु संत भी। ॿियो इन्हनि में नज़र अचे थो तपस्या, तपस्या जी मूर्त। त बाबा गंगाराम हुते रहिया, हिकु शहर आहे अथनी, छो त बाबा जन जो हिकिड़ो पुटु उते भी हो। उहे वकील हुआ ॾाढा वॾा, न डॉक्टर साहब आहे उहे। त उहो ईंदो आहे उतां जा माण्हू कन्नड़, कर्नाटक जो उहो शहर आहे। त उतां जा माण्हू कन्नड़ ॻाल्हाईंदा हुआ। बाबा गंगाराम कॾहिं हिते कॾहिं उते रहंदा हुआ। त असांजे बाबा खे कन्नड़ चवण कोन ईंदो हो, उहे चवनि कंजर। त बाबा असांजा चवनि कि बाबा गंगाराम खे उहे भी मञींदा हुआ। पोइ वरी असांजो आयो न सौट जेको विच में, उनखे मां इहे चयोमांसि कि असांजे बाबा खे कन्नड़ चवण न ईंदो हो। त हुन चई पोइ कंजर ई त वाह। उनजी पंहिंजी भड़ास हुई पंहिंजे भाउरनि सां यार। त बाबा गंगाराम, हा, बाबा गंगाराम महात्मा गांधीअ सां मिली चुका हुआ। ऐं ॿियो मां हुन ॾींहुं चवां पियो कि अलाए केरु छा पियो चए, मां चयोमांसि असांजे में परंपरा आहे कि असां ॾाढ़ी न रखंदा आहियूं, वॾी ॾाढ़ी न रखंदा आहियूं असां, न बाबा गंगाराम, न असांजा पिता साहब, न बाबा कन्यालाल, बाबा खिमयादास इन रखंदा हुआ, छो त उहे विरक्त हुआ। त महात्मा गांधी ऐं बाबा गंगाराम ट्रेन में मिलिया हुआ। त उन ट्रेन में महात्मा गांधी ॾाढ़ी लाहिण लॻो ऐं बाबा गंगाराम ॾिसंसि पिया। त उन महात्मा गांधीअ चयईंसि कि मां जेतिरो थी सघंदो आहे कमु पाण, खुद जो कमु पाण कंदो आहियां, तूं बि खुद जो कमु पाण कंदो कर। इहा बाबा संस्मरण ॿुधाईंदा हुआ। मूंखे ॾाढ़ी लाहिण बाबा जन सेखारी, बाबा कन्यालाल। न त ईअं थींदो कान्हे कि ॾाॾो पोटे खे को सांसारिक ॻाल्हियूं सेखारे। इहा मिसाल घटि मिलंदी आहे कि ॾाॾे ऐं पोटे जो एतिरो हू हुजे पाण में दोस्तीअ वांगुरु, जो उनमें उनजो नुक़सान भी आहे। छो त गैप आहे न ॾाढो, जनरेशन गैप। उनमें छा थींदो आहे, उहो ॾाढो जेको आहे पोटे खे पंहिंजे ज़माने जूं ॻाल्हियूं सेखारींदो, पोटो नए ज़माने जूं ॻाल्हियूं न सिखी सघंदो। त मूंसां कुझु ईअं ई थियो। हुननि जे संग में मां पुछड़ी वियो हुअमि कि वर्तमान में जेको थी रहियो आहे उन खां पुठियां थी वियो हुअमि, छो त मुंहिंजी जुड़ाव हुन पीढ़ीअ सां, हिकु पीढ़ी छॾे ॿी पीढ़ीअ सां। पोइ धीरे धीरे पोइ सिखियमि कि वर्तमान में छा हली रहियो आहे
अञा बि मूंखे लॻंदो आहे कि मुंहिंजी उमिरि जा ॿिया माण्हू ॾाढो अॻिते आहिनि, फॉरवर्ड आहिनि। पर ॿियो वरी सौभाग्य आहे कि इन जो फ़ाइदो बि आहे कि सत्संग मिली वियो, संगीत मिली वियो, उन्हनि जो उहो अनुभव मिली वियो सिंध जो। सिंध में छा छा थींदो हो, मुंहिंजी उमिरि जे ॿारनि खे ख़बर ई कोन हूंदी सिंध जो, उहा फीलिंग ई न हूंदी उन्हनि खे, सिंधी कोन ॻाल्हाईंदा आहिनि ढंग सां। इहो फ़ाइदो मिली वियो। त असांजे मां गद्दी, तव्हांखे ख़बर हूंदी, मां गद्दी उन्हनि जी ते वेठो आहियां, बाबा कन्यालाल जी। असांजा पिता साहब गद्दीअ ते न वेठा हुआ। त हीअ परंपरा आहे कुझु ही गद्दीअ जी। इन जे बारे में असां ॻाल्हियूं कंदासीं कि असांजी गद्दी किथां खां, कॾहिं खां। पर हींअर ॻाल्हि थी हले बाबा गंगाराम साहिब जन जे तस्वीर मां कुझु असांखे मिले थो संदेश। त हीअं चऊं, हिकु भॼन यादि अची वियो। हिन बाबा गंगाराम जे तस्वीर तां सदके, हिन बाबा गंगाराम जे तस्वीर तां सदके, सिखन संदेसर तां जपो तल पीर तां सदके, सिखन संदेसर तां जपो तल पीर तां सदके, हिन बाबा गंगाराम जे तस्वीर तां सदके, हिन बाबा गंगाराम जे तस्वीर तां सदके। मनुष्य में मालिक ॾिठो जंहिं साफ़ सुञाणे, हिन महंत जे मंदर संदी जागीर तां सदके, हिन महंत जे मंदर संदी जागीर तां सदके, हिन बाबा गंगाराम जे तस्वीर तां सदके, सिखन संदेसर तां जपो तल पीर तां सदके, हिन बाबा गंगाराम जे तस्वीर तां सदके, हिन बाबा मेहमान सां बाबल कयूं थे भाल भलायूं,
वीरता सदके इन बाबा गंगाराम जी तस्वीरता सदके इन बाबा सिखन संदेसर ताज पहुतल पीरता सदके इन बाबा गंगाराम जे तस्वीरता सदके बोल बाबा गंगाराम साहिब की जय। तेन बाबा गंगाराम जे तस्वीर तां सदके तस्वीर जो भी एक महात्म थींदो तव तस्वीर जो भी तो कुछ वैल्यू आहे न। तस्वीर अगर असां वटि आहे तब असां खे ॾाढो कुछ भाव प्रेम प्रगट थी वेंदो आहे ॾिसी करे ई। त अॼोके ॾींहं जी पहिरीं सभा हिते समाप्त थी थिए। 3 ॾींहंनि जी हीअ वार्षिक उत्सव वर्सी आहे। वरी सुभाणे कुछ ॻाल्हियूं कंदासीं बाबा गंगाराम ऐं संतनि जे बारे में। त वरी सुभाणे पाण मिलूं था। बोल बाबा गंगाराम साहिब की जय। आरती। बाबा गंगाराम तव्हांजी बाबा गंगाराम ओ गायूं आरती गायूं आरती चंदन कपूर ऐं जोत जगायूं चंदन कपूर ऐं जोत हो ठायूं आरती ठायूं आरती बाबा गंगाराम सिंध देश जे कंडियारे में आया वठी अवतार हो सिंध देश जे कंडियारे में आया वठी अवतार हो गुरबाणीअ सां प्रीत लगाए कयो धर्म प्रचार हो चरण कमल में फूल चढ़ायूं चरण कमल में फूल हो गायूं आरती गायूं आरती बाबा गंगाराम तव्हांजी बाबा कुटुंब तव्हांजो तिन जी पुॼायो आस हो शीस निवाइन उथंदे विहंदे कन प्यार दास हो बाबा तव्हांजी दया था चाहियूं गायूं आरती गायूं आरती बाबा
शक्ति आहे तव्हां ॿुधाई राह हो भक्तिअ में शक्ति आहे तव्हां ॿुधाई राह हो मुक्तिअ जो इहो ई रस्तो ॿी का नाहे वाह हो मुक्तिअ जो इहो ई रस्तो ॿी न वचनन पे हली भाग ठायूं गायूं आरती गायूं बाबा गंगा राम तव्हां जी रोगिन जा तव्हां रोग मिटाया नाम सां सतनाम सां कयो था प्रीत रखी हरि नाम सां ढिंड घड़ियाल शंख वॼायूं गायूं आरती गायूं आरती बाबा गंगा धर्म करण सां मिलंदो आपूरन गुरु बाबा तव्हां जे छत्र छाया में पातो असां सतगुरु पंहिंजो जीवन सफल बणायूं गायूं आरती बाबा गंगा राम तव्हां जी बैरागढ़ में ठहियो आहे तव्हां जो गंगा धाम हो सुबह शाम जिते अचन था प्रेमी जपन तव्हां जो नाम हो सत्संग में नित नाम कमायूं सत्संग में नित नाम हो गायूं आरती गायूं आरती बाबा तव्हां जी आरती गाए जेको भी नितनेम सां चार पदार्थ सोई पाए जेको अचे हित प्रेम सां आनंद सां गॾु शरण में आयूं आनंद सां गॾु शरण में हो गायूं आरती गायूं